नाज़रीन, कंबर जी अवाम वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां पेश कयल बजट के अवाम दुश्मन करार ॾेई छॾियो आहे। ॾिसूं था तुफ़ैल जांडियो जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, वफ़ाक़ी सरकार की तरफ़ां 2020-21 जी बजट पेश थी है, उन हवाले से कंबर जो अवाम जो है उन बजट के कीअं थो ॾिसे। अचो तो तुझे कंबर की अवाम से गाल बोल कयूं, साणनि पुछूं तो उन बजट के कीअं था जी बजट पेश कई है वो अवाम दोस्त बजट ना है। इनमें सरकार तक कंहिंते सब्सिडी न लगाई, खंड चांहि घी वगैरह तो उन सरकार का टैक्स न लगाई है, लेकिन लॉकडाउन लगण के करे उनते महंगाई थियण जो घणो ख़ुदशो है। वफ़ाक़ हुकूमत जे बजट अनाउंस कई है, उनमें अवाम लाइ को भी रिलीफ ना है। सब पहिरीं जेके असांखे रिलीफ मिली वञे, जियां असांखे सरकारी मुलाज़िम जेके भी आहिनि हिते उन्हनि खे का रिलीफ ना है। उन्हनि जी पेंशन में जेके रिटायर आहिनि, जेके हलंदा आहिनि, उन्हनि लाइ को भी माना फ़ाइदो बेनिफिट ना आहे। इन जी वजह इहा आहे त हिकु त असांजी हालात मुल्क में अहिड़ा थी विया आहिनि, कोरोना के सबब बावजूद भी ॾिसो हर शइ में महंगाई थी वही है। गरीब माण्हू काॾे वञे। बजट काॾों सही आहे जो का महंगाई ज़ोर वठंदी थी वञे ॾींहों ॾींहुं जो का हुकूमत को हल कढे कोन थी। सही बजट में आवाम के फ़ाइदो कहिड़ो पियो आहे जो का सॼो असर जो पियो आहे मज़दूर तबके ते पियो आहे, गरीब अवाम ते पियो आहे। हुकूमत के छा आहे, हुकूमत पगारूं खणंदी थी वञे, ड्यूटी ते वञे न वञे छा भी हुकूमत के पगारूं मिलनि थियूं। बजट में फ़ाइदो भी हुकूमत के, आवाम के तो कोई भी कोन्हे। तमाम के रिलीफ ना है। जॾहिं को वठी इमरान खान जी हुकूमत आई है, असां चयोसीं का तब्दीली ईंदी, तब्दीली जो नालो चयो वियो, बाक़ी तब्दीली का भी ना आई है। पेट्रोल सस्तो थियो आहे त हिते हिकु हटी करे ॿीण ते कयूं वेठा आहिनि। छा कहिड़ी भी शइ वठण को चढ़ी वई आहे, ज़बरदस्त। का भी शइ माना अवाम के रिलीफ का भी नथी ॾिनी वञे। जी नाज़रीन, तव्हां कंबर जी अवाम जी गाल बोल ॿुधी ऐं उन्हनि जो इहो ई मौक़िफ़ हुयो तो वफ़ाक़ी सरकार जेका 2020-21 जी बजट पेश कई है, वह बजट जेका है वो अवामी दोस्त बजट ना है। कैमरामैन सुहेल अमन सां गॾु तुफ़ैल अमन चांडियो, मेहरान टीवी कंबर।